ओम शांति। अजय मिले तारीख़ है 26/12/2023। मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार मनुष्य खां देवता ठहिण जी पढ़ाई आहे। हिन पढ़ाई सां में जरा बि गफ़लत न करणी आहे। सुम्हियो खायो पढ़ाई न कई त ॾाढो पछताइणो पवंदो। बाबा चवंदा प्रश्न के हिकु ॻाल्हि में ब्रह्मा बाप खे फॉलो करो त उन्नति थींदी रहंदी। प्रश्न के हिकु ॻाल्हि में ब्रह्मा बाप खे फॉलो करो त उन्नति थींदी रहंदी। उत्तर आहे जीअं ब्रह्मा बाप पंहिंजी पूरी आहुति ॾिनई अर्थात सभु कुझु समर्पण कई, ईअं ई फॉलो फादर करो। उन्नति जो साधना बाप जा रचे हुए न रुद्र ज्ञान यज्ञ में पंहिंजी आहुति ॾियणु अर्थात बाप जो मददगार ठहिणु। कीअं बि रीति मनसा वाचा कर्मणा बाबा जे हिन कार्य में मददगार ठहिणो आहे। परंतु इहो ख़्याल बि न अचिणो खपे कि मां एतिरी मदद कई, एतिरो ॾिनो। बाप त दाता आहे, हुन सां त असां वठंदा आहियूं न, ॾींदा थोरी आहियूं। बाबा एॾो ऊंचो वरसो असांखे ॾियनि था, हुनजे अॻियां असां बाबा खे कुझु ॾेई सघंदा आहियूं? सिर्फ़ु छा ॾियणो आहे? बाबा खे पंहिंजी मदद ॾियणी आहे, तन मन धन वैसे बि हुनजो ई आहे। ओम शांति। गीता तूं राति गवाई सुम्ही करे। ओम शांति। ॿारनि गीत ॿुधियो, हिन ते बि ॿारनि खे सम्झाइणो आहे। बाप चईंदा आहिनि ॿारनि सां मां ॻाल्हाईंदो आहे, ॿियो कोई बि ईअं न चई सघंदो आहे। साधु संत महात्मा त ढेर आहिनि, कोई चईंदा आहिनि कि हिन में शक्ति आहे, हिननि गुरूअनि में। इहे त सभिनि जो बाप आहे न, उहो वेही सम्झाइनि था। ॾाढा ॿार आहिनि जो सॼो ॾींहुं बसि खाईंदा पीअंदा सुम्हंदा आहिनि, निंड ॾाढी कंदा आहिनि। हिन सां छा थींदो? हीरे जहिड़ो जन्म खोए ॾींदासीं। माया गफ़लत ॾाढी कराईंदी आहे। कुंभकर्ण जी नींद में माया सुलाए ॾींदी आहे न। हाणे जगाइण वारो आयो आहे, अज्ञान निंद्रा सां जागो। बाबा चवनि सभी आत्माउनि खे चवनि था बाबा अज्ञान निंद्र सां हाणे जागो, हे आत्माऊं जागो। सॼी सृष्टि हुन में बि ख़ासि भारत में अज्ञान ई अज्ञान आहे। कहिड़ी निंड सां जागो? अज्ञान जी निंड सां, जो भॻवान खे नथा पहचाननि, टिकर बितर में भॻवान खे ढूंढनि था, बुद्धि जंहिंजी भटकी आहे, उहे सभिनि खे बाबा चवनि था कि हाणे जागो ऐं पंहिंजी बुद्धि खे यथार्थ ठिकाने ते लॻायो। त बाप चईंदा आहिनि कि हाणे गफ़लत कंदा हो त ॾाढो वॾो पछताइणो पवंदो। पोइ पछताइण सां त कमु न थींदो न। हिते मनुष्य खां देवता ठहिण जी पढ़ाई आहे, ईअं ॿियो कोई चई न सघे। ईअं न, हिते बि उहो ई ज्ञान आहे। इहा त पढ़ाई ई नहीं आहे न। आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना थींदी आहे। ईअं त हिते बि देवी देवता ॾाढा खे चईंदा आहिनि। दुनिया में बि माण्हू देवी देवता देवी ॾाढनि खे चईंदा आहिनि, स्त्री देवी त पुरुष देवता। परंतु असां त सतयुग में देवी देवता पद पाइण जो पुरुषारथ था करो, सो त ज़रूरु सतयुग स्थापना करण वारो ई प्राप्त कराईंदो न। सभु सत्संगनि सां इहा ॻाल्हि न्यारी आहे, जो ईश्वर खे सर्वव्यापी चईंदा आहिनि ऐं अनेक अवतार ॿुधाईंदा आहिनि। हिते त बाबा छा था करनि? असांखे पढ़ाई था पढ़ाइनि, सतयुगी देवी देवता पद पाइण जो पुरुषारथ था कराइनि। सतयुग स्थापना करण वारो ई कराईंदो न। सभु सत्संगनि खां इहा ॻाल्हि न्यारी आहे न। हिते ॿिया सत्संगनि में ईअं थोरी पुछंदा आहिनि पंहिंजो चार्ट रखियो, केतिरो परिवर्तन कयो अथऊं। जो ईश्वर खे सर्वव्यापी चई ॾींदा आहिनि ऐं अनेक अवतार ॿुधाईंदा आहिनि, उन्हनि सां पुछो अगरि ईश्वर सर्वव्यापी आहे त अवतार चइण वारा बि ज़रूरु ईश्वर जा अवतार ई हूंदा न। अच्छा, पोइ रचना जे आदि मध्य अंत जो राज ॿुधायो। अगरि तव्हां ईश्वर जा अवतार आहियो त जो चईंदा आहिनि ईश्वर जी गत पत न्यारी, ॿुधायो ईश्वर जी मत कहिड़ी आहे। आदि मध्य अंत जो राज ॿुधायो त कुझु बि ॿुधाए न सघंदा। भिन्न भिन्न प्रकार जा हूंदा आहिनि न, रिधी सिधी वारा बि आहिनि। नई आत्मा ईंदी आहे त उन में उहा ताक़त ॾेखारींदी आहे। इहा धर्म स्थापन करणु नई आत्मा प्रवेश कंदी आहे त हुनजो नाम बालो थी वेंदो आहे न। हिते शक्ति जी ॻाल्हि न आहे। दुनिया में माण्हू शक्ति चईंदा आहिनि न, हिन में ॾाढी शक्ति आहे। हिते त बाबा चईंदा आहिनि ॾिसो हुन में
नई आत्मा ईंदी आहे धर्म स्थापन करणु, या मथां खां कोई बि धर्म हाणे नई आत्मा ईंदी त हुन में शक्ति त रहंदी आहे न। तव्हां हिते कोई शक्ति जी ॻाल्हि न आहे। तव्हां चईंदो शिव बाबा असां तव्हां सां स्वर्ग जो वरसो वठणु आया आहियूं। हिते त बाबा जी शक्ति वठी करे स्व खे परिवर्तन करण जी ॻाल्हि आहे। हुते परिवर्तन न कराईंदा आहिनि, शक्ति सां बसि आशीर्वाद झाड़ आदि इहे सभिनि सां कमु थींदो आहे। इनखे ईश्वरीय जन्म सिद्ध अधिकार चइबो आहे। हिते असां स्वर्ग जो वरसो था वठूं। तव्हां ईश्वरीय औलाद आहियो न। कोई बि साधु संत महात्मा ईअं न चईंदा की असां बाप दादा जा ॿार आहियूं। तव्हां त ॼाणंदा आहियो असां स्वर्ग जो वरसो था वठूं। बाबा चईंदा आहिनि पूरो वरसो वठिणो आहे त बाप जी यादि में रहो। बाप हिते ई पढ़ाईंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा असां स्वर्ग जो वरसो था वठूं। बाबा चईंदा आहिनि पूरो वरसो वठिणो आहे त बाप जी यादि में रहो। बाप हिते ई पढ़ाईंदा आहिनि। पूरो वरसो वठिणो आहे त बाप जी यादि में रहो। बाबा हिते असांखे पढ़ाईंदा। राज जी स्थापना थिए थी त इहे पढ़ाई ऐं पढ़ाइण वारो, राज जी स्थापना थी वेंदी त पढ़ाई ऐं पढ़ाइण वारो गुम थी वेंदो। इहे ब्राह्मण कुल हाणे आहे। चईंदा आहिनि असां ब्रह्मा जी औलाद आहियूं। त ब्रह्मा कॾहिं आहियो? ब्रह्मा त संगम ते ईंदो न। प्रजापिता ब्रह्मा जे ब्राह्मणनि खे रचंदा आहिनि उहे त देवी देवता ठही वेंदा आहिनि। पोइ ब्राह्मण त रहंदा न। असां पोइ देवता कुल में हली वेंदासीं। पोइ कर्म कांड जे लाइ जो पुजारी ब्राह्मण आहिनि उहो कोई ऋषि मुनि आदि शुरू खां ऋषि मुनि आदिन शुरू खां कया आहिनि। पोइ वरी द्वापर कलयुग में जॾहिं ईंदो द्वापर युग, पोइ कर्म कांड जे लाइ जो पुजारी ब्राह्मण आहिनि उहो कोई ऋषि मुनि आदि शुरू खां कयल हूंदा। द्वापर खां जॾहिं शिव आदि जा मंदर ठाहे करे पूजा कंदा आहिनि त जो पूज्य देवी देवता हुया उहो पुजारी ठही वेंदा आहिनि। हुन समय मंदरनि में ब्राह्मण खपनि त हुन समय ब्राह्मण बि शुरू थी वेंदा। जो पूज्य खां पुजारी ठहिया उन्हनि खे ब्राह्मण न चईंदासीं। मंदिर जी मूर्ति जे अॻियां ब्राह्मण ज़रूरु हूंदा। जो पूज्य खां पुजारी ठहिया उनखे ब्राह्मण न चईंदासीं। पोइ दुनिया वारनि जा जेका ब्राह्मण कुल आहे न उहो शुरू थी वेंदा। मंदिर जी मूर्ति जे अॻियां ब्राह्मण ज़रूरु खपे त हुन समय उहो ब्राह्मण बि निकिरी ईंदा। इहे थी डिटेल समाचार। वास्तव में इन सां बि ज्ञान जो संबंध आहे। ज्ञान सिर्फ़ु चईंदो आहे मन मना भव। तव्हां ॿारनि खे चइबो आहे शिव बाबा वरसे खे यादि करो त छा सिर्फ़ु यादि करण सां सभई लक्ष्मी नारायण ठही वेंदा? न, पढ़ाई बि त आहे न। जेतिरो ज़्यादा सर्विस कंदा ओतिरो उच पद पाईंदा, ओतिरो गोल्डन स्पून इन माउथ मिलंदी असांखे। नई दुनिया ठहिण में अदली बदली थियण में टाइम त लॻंदो आहे न। बाबा चवनि था विनाश खां पोइ स्थापना थींदी न। कलयुग खां पोइ सत्युग ईंदो। भल अर्थक्वेक आदि थींदी रहंदी परंतु अनेक धर्मनि जो विनाश थियणो आहे। हिते त विनाश खां पोइ स्थापना थियणी आहे। कलयुग खां पोइ सत्युग ईंदो। भल अर्थक्वेक आदि ईंदी रहंदी आहे परंतु अनेक धर्मनि जो विनाश त थियणो ई आहे न। ड्रामा पूरो थी वेंदो। ड्रामा पूरो थी वेंदो। हाणे असां बाबा वटि अची करे पोइ नई दुनिया बाबा वटि वञी करे परम धाम में पोइ नई दुनिया में ईंदासीं। हिन समय असां हिन यज्ञ जा ब्राह्मण आहियूं। शिव बाबा 5000 वर्ष पहिरियों मुआफ़िक रुद्र ज्ञान रचियो अथई। इहे ॾाढो वॾे ते वॾो यज्ञ आहे। हिन यज्ञ जी संभाल कंदा आहिनि सच्चा ब्राह्मण। हिन यज्ञ जी संभाल सच्चा ब्राह्मण ई करे सघंदा आहिनि। इहे ब्राह्मण त मटीरियल यज्ञ रचंदा आहिनि। कोई आपदा आदि अचणी हूंदी आहे त यज्ञ रचंदा आहिनि। सत्युग में गुरु आदि जी दरकार ई न रहंदी आहे। दुनिया में त इहे ब्राह्मण खपनि लेकिन सत्युग में त कंहिं गुरु कंहिं ब्राह्मण जी दरकार न रहंदी आहे। गुरु हुते हूंदो आहे जिते सदगति जी ज़रूरत हूंदी आहे। हाणे हिते त अथाह गुरु आहिनि। बाबा चईंदा आहिनि हिते त अथाह गुरु आहिनि। एतिरा वेद शास्त्र आदि हूंदे हुए बि भारत जी अहिड़ी गति छो थी आहे? तव्हां लिखी सघंदा आहियो 5000 वर्ष पहिरियों मुआफ़िक सभु मनुष्य
कुंभकर्ण जी घोर निंद्रा में सुम्ही पिया आहिनि। निंड त सभु कंदा आहिनि, परंतु हाणे अज्ञान निंड जी ॻाल्हि आहे। कोई बि गुरु न आहे जो सदगति ॾेई सघे। हाणे सोजरो करण वारो केरु? तव्हां ॿारनि खे सम्झायो आहे, परम पिता परमात्मा जे बिना सोजरो न थी सघंदो। बाबा चवंदा आहिनि निंड त सभु कंदा आहिनि, परंतु अज्ञान निंड जी ॻाल्हि आहे। हिते कोई बि गुरु न आहे जो सदगति ॾेई सघे। हाणे सोजरो करण वारो केरु? तव्हां ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, परम पिता परमात्मा बिग़ैर सोजरो कोई न करे सघंदो आहे, ज्ञान कोई न ॾेई सघंदो आहे, सही रास्तो कोई न ॾेखारे सघंदो आहे। हाणे त अथाह गुरु आहिनि, पोइ बि अंधियारी राति दुख छो आहे? सत्युग में त अथाह सुख हूंदो। त सम्झणो खपे हिन गुरुअनि खां बि वॾो उहो सतगुरु आहे। हुनखे यादि करो। जॾहिं भॻवान जी श्रीमत मिले तॾहिं सुख थिए। रावण ही भारत खे पते दुखी कयो अथई न। बाप चवंदा आहिनि हिन काम शत्रु खे जीतो। रावण ही भारत खे पते दुखी कयो अथई, त हुन में बि ख़ासि कहिड़े विकार? हिन काम शत्रु ते जीतो। पवित्रता जी प्रतिज्ञा करो, तॾहिं नई दुनिया जा मालिक ठहींदव। गुरु माण्हू कॾहिं हीअं न चवंदा कि पवित्र ठहो। हाणे त घोर सोजरे में आया आहियो त वञी करे हुननि खां पुछो भारत जो एतिरो सुखी हुयो, हाणे एतिरो दुखी छो आहे? हाणे त असांखे एतिरो घोर सोजरो आहे, हर प्रकार जो ज्ञान आहे, असां उन्हनि खे ॿुधाए सघंदा आहियूं कि भारत जो एॾो सुखी हुयो, एतिरो दुखी छो आहे? तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां सो देवता ठहींदा आहियूं। सन्यासी त झटि गरबा छॾे हली वेंदा आहिनि। उन्हनि जे लाइ चवंदा आहिनि सन्यासी पावन आहिनि। उहो हीअं न चवंदा कि असां पावन ठहिण जे लाइ पुरुषारत था करूं, न, हिते असां पावन ठाहिण जे लाइ पुरुषारत था करूं न। बाबा चवनि था तव्हांजी ॻाल्हि ई न्यारी आहे। ईअं न सम्झो कि सभु सन्यासी पवित्र रहंदा आहिनि। बुद्धि योग मित्र संबंधियुनि वटि वेंदो रहंदो आहे जेसि ताईं अवस्था मज़बूत थिए तेसि ताईं बुद्धि योग मित्र संबंधियुनि वटि भटकंदो रहंदो आहे। तव्हांखे चवंदा आहिनि देह से देह जे सर्व संबंधनि खे भुलिजो। त केतिरी महिनत लॻंदी आहे ॿारनि खे। बाबा जो चवंदा आहिनि देह से देह जे सर्व संबंधनि खे भूलो, त ॿारनि खे केतिरी महिनत लॻंदी आहे। ऐं दुनिया में त माण्हू ईअं सम्झंदा आहिनि भई हिन संन्यास कयो अथई त सभु कुझु छॾियो अथई, लेकिन बुद्धि में त रहंदो आहे न। उन्हनि सां जॾहिं पुछिबो आहे संन्यास कॾहिं कयो, लौकिक नाम छा आहे, त चवंदा इहे ॻाल्हियूं असांखां न पुछो। स्मृति छो ॾियारंदा आहियो? कोई बतलाईंदो बि आहे, पोइ हुन सां पुछंदा आहियूं कि तव्हां फ़ौरन ई सभिनि खे भुलिजी विया आहियो या यादि ईंदी आहे? मालूम त पए तव्हां केरु आहियो, ईअं कीअं छॾियो, अकेला हुयो या ॿार हुयो, पोइ तव्हांखे यादि पईंदा आहिनि? चवंदा आहिनि हा ॾाढो समय यादि पईंदा आहिनि, मुश्किल सां यादि टुटंदी आहे। पंहिंजो जीवन यादि त रहंदो आहे न। भला असां शिव बाबा खे यादि कंदा आहियूं, परंतु ईअं थोरी पंहिंजो जीवन या शास्त्र आदि जो पढ़िया उहा भुलिजी वियासीं। बाबा चवंदा आहिनि ईअं थोरी कि उहो सभई भुलिजी वियासीं। बाबा चवंदा आहिनि न थोरो यादि त रहंदो आहे न। अंत में उहा अवस्था ईंदी जॾहिं असांखे कुझु बि यादि न ईंदो। सिर्फ़ु चवंदा आहिनि जीते जी भुल जो इहे धारण करो, यादि कंदव त लटकी पईंदव। पहिरियों इहे ॻाल्हियूं ॿुधो, पोइ जज करो। जीते जी मर्ज़ी वां ठहो ऐं कंहिंजी न ॿुधो। इहे असां पंहिंजो सॼो जीवन ॿुधाए सघंदा आहियूं। हा इहे ॼाणंदा आहिनि कि हाणे इहा दुनिया ख़तमु थियण वारी आहे। असांखे मतिलबु पंहिंजो पास्ट बि पतो आहे, प्रेज़ेंट बि पतो आहे, ऐं असांजो फ्यूचर छा आहे इहे बि असांखे पतो आहे। असांजो फ्यूचर छा आहे, असांजो पास्ट छा हुयो, असांजो प्रेज़ेंट छा आहे, असांजो फ्यूचर छा हूंदो उहो बि असांखे पतो आहे। बाबा चवनि था सर्विस सेंटर त वृद्धि खे पाईंदा रहंदा। जो बाबा मम्मा चवंदा आहिनि उहो ब्रह्मन ठही वेंदा आहिनि।
हाणे बाप चवंदा आहिनि हे आत्मायूं, आत्मा ई ॻाल्हाईंदी आहे न, तव्हांखां पुछंदा आहियूं तव्हां केरु आहियो। हाणे बाबा चवंदा आहिनि हे आत्मायूं, तव्हांखां पुछंदा आहियूं तव्हां केरु आहियो, त झटि ॿुधाईंदा आहिनि मां आत्मा पढ़ंदी आहियां। इहे ज्ञान हाणे तव्हांखे मिलियो आहे, तव्हांजी आत्मा हिन ऑर्गन सां पढ़ंदी आहे। आत्मा ऐं शरीर ॿ चीजियूं आहिनि न। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो आत्मा ही शरीर वठंदी ऐं छॾंदी आहे न, संस्कार धारण कंदी आहे। हाणे असां ॼाणंदा आहियूं आत्मा ही शरीर वठंदी बि आहे ऐं छॾंदी बि आहे। संस्कार धारण केरु कंदी आहे, आत्मा ही कंदी आहे न। असां आत्मा ई सतयुग में पुण्य आत्मा हुआसीं, हाणे पाप आत्मा थिया आहियूं। हाणे अंतिम जन्म बाबा जी यादि में वरी खां असां पुण्य आत्मा ठहूं था न। परमात्मा जे में जो ज्ञान आहे उहो असां आत्माउनि खे पढ़ाइनि था। बाक़ी सभु मनुष्य घोर अंधियारे में आहिनि। शास्त्र आदि सभु भक्ति जा ई आहिनि न, उन्हनि खे ज्ञान न चईंदासीं। शास्त्र आदि सभु भक्ति जा ई आहिनि, उन्हनि खे ज्ञान न चईंदासीं। बाबा चवंदा आहिनि ज्ञान ॾींहुं भक्ति राति। तव्हां पुछी सघंदा आहियो गीता जो रचयिता केरु ऐं कॾहिं आयो, गीता कॾहिं लिखी। बाबा बि लिखंदा रहंदा आहिनि, पोइ उन ते गौर करिणो पए। ईअं बुद्धि में धारणा करण सां पोइ तव्हांजी उन्नति थींदी वेंदी। इहे पंहिंजे पाण खां ई प्रश्न लिखो, ॿियनि खां पुछो, उन्हनि खे उत्तर ॾियो, पोइ धीरे धीरे असांजी उहा धारणा थींदी वेंदी, तव्हांजी उन्नति थींदी वेंदी। बाप चवंदा आहिनि मूंखे यादि करो। ॿारनि खे माला जो राज बि बाबा सम्झायो आहे। परम पिता परमात्मा बेहद जो फूल आहे। पोइ ॿ युगल दाना ब्रह्मा सरस्वती, प्रजापिता ब्रह्मा द्वारा रचना रची आहे। इहे आदिदेव आदि देवी आहे न, इहे ब्राह्मण आहिनि जे स्वर्ग ठातो आहे, इन करे हिननि जी पूजा थींदी आहे। विच में उहो 8 दाना आहिनि जो सूर्यवंशी ठहिया, ॾाढी मदद कई। नॉलेज बुद्धि में रहणी खपे। इहे बि ॼाणंदा आहे इहे यज्ञ में बराबरि आहुति ॾिबी आहे। माताउनि जी उन्नति जे लाइ बाबा युक्तियूं रचंदा आहिनि। बलि चढ़िया आहियो न त फॉलो बाबा फादर। गांधी खे बि जंहिं मदद कई त अल्पकाल जो सुख मिलियो, उहो हुयो हद जो बाप। इहो आहे बेहद जो बाप। हिते बाबा सभु कुझु माताउनि जे चरणनि ते ॾींदा आहिनि। त इहा 1 नंबर में अची आहे न। तव्हां ॿारनि खे पुरुषार्थ करिणो आहे, जो मदद कंदा उहे ई स्वर्ग जा मालिक ठहींदा। ईअं कोई न सम्झे की असां शिव बाबा खे मदद कंदा आहियूं न, शिव बाबा ई तव्हांखे मदद कंदा आहिनि। अरे उहो त दाता आहे, तव्हां पंहिंजे लाइ कंदा आहियो न। तव्हां यादि में रहो त विक्रम विनाश थींदा। शिव बाबा त दाता आहे, त उनखे यादि करो। तव्हां पंहिंजे लाइ कंदा आहियो, शिव बाबा खे छा ॾींदासीं असां। तव्हां यादि करो त विक्रम विनाश थींदा। स्वर्ग खे यादि करो त स्वर्ग में हलंदासीं। बाबा स्वयं चवंदा आहिनि मन मना भव, न त बाक़ी ऊंच पद कीअं मिलंदो। हिसाबु करिणो असांजो कमु आहे। कोई न सम्झे की मां ॾींदो आहियां। बाबा चवंदा आहिनि न तव्हांजी कौड़ी बदिले बाबा असांखे केॾा हीरे जवाहरात ॾींदा आहिनि। इहे शिव बाबा जो यज्ञ आहे, हलंदो आहे, हलंदो ई रहंदो। तव्हां सचा ब्राह्मणनि जे दिलि में आहे कि असां सिर्फ़ु भारत में ई न बल्कि संपूर्ण विश्व में बाप जी मदद सां पंहिंजो राज्य स्थापना कंदा आहियूं। असां न सिर्फ़ु भारत बल्कि संपूर्ण विश्व में बाप जी मदद द्वारा पंहिंजो राज्य स्थापना कंदा आहियूं न। असां वरी खां पवित्र ठही भारत खे स्वर्ग ठाहे करे राज्य कंदासीं। असां वरी खां पवित्र ठही भारत खे, ख़ासि भारत आम पूरी विश्व खे स्वर्ग ठाहे राज्य कंदासीं न। शिव बाबा जे मथे हलण सां भारत स्वर्ग ठही वेंदो। त इहा यादि रखो कि असांखे शिव बाबा पढ़ाइनि था। ये यादि रखो कि असांखे केरु था पढ़ाइनि, शिव बाबा पढ़ाइनि था। बाबा चवंदा आहिनि जॾहिं ब्राह्मण ठहींदव तॾहिं ई देवता संप्रदाय में ईंदव।
तॾहिं ई देवता संप्रदाय में ईंदा। विकार में किरण सां हिकदमि सत्यानाश थी वेंदी। आपे ई पंहिंजे ते कृपा जे बदिले अकृपा कंदा आहियो, पोइ श्रापित थी वेंदा आहियो। मां वरदान ॾियण आयो आहियां तव्हां सभिनि खे। बाबा सभिनि खे वरदान ॾियणा आहिनि, परंतु श्रीमत ते न हलण सां पंहिंजे खे श्रापित करे ॾींदा आहिनि, पद भ्रष्ट करे ॾींदा आहिनि। अच्छा, मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। संजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, बुद्धि में सभु कुझु बुद्धि सां सभु कुझु भुलिजण जे लाइ जीते जी मरणो आहे। हिकु बाप जी ॿुधणी आहे। पंहिंजी उन्नति जे लाइ पूरो पूरो बाबा जे मथां बलिहारी वञो। ॿियो आहे श्रीमत ते हली स्वयं ते कृपा करणी आहे। बाबा चवनि था श्रीमत ते हली करे स्वयं ते कृपा करणी आहे। सच्चे ब्राह्मण ठही यज्ञ जी संभाल करणी आहे। पढ़ाई सुठी रीति पढ़ी करे ऊच पद पाइणो आहे असांखे। बाबा जो असांखे रोज़ु रोज़ु ज्ञान ऐं योग जी शिक्षायूं ॾींदा आहिनि। धारणा पढ़ाई में असांजा ज्ञान योग धारणा सेवा, हिनखे सुठी रीति पढ़ी करे असांखे सुठी रीति पढ़ी करे ऊच पद पाइण जे लाइक़ु ठहिणो। वरदान सेवा जो बाप सेवा खे बाप जे अॻियां सेवा खे बाप जे अॻियां बुद्धि सां समर्पण करे स्वयं निश्चिंत रहण वारा सफलता मूर्त। कोई कहिड़ी बि मुश्किल सेवा हुजे, लेकिन न सेवा खे बाप जे अॻियां बुद्धि सां अर्पण करे ॾियो। मां कयो सफलता न थी, इहा मुंहिंजो पर न लायो। बाप जी सेवा आहे, बाप अवश्य कराईंदा। बाप खे अॻियां रखो त सदा निश्चिंत रहंदा ऐं सफलता मिलंदी रहंदी। कॾहिं कमज़ोर संकल्पनि जो बीज न विझो। इहे न सोचो कि इहे सेवा त करी लेकिन बाप जी मदद त मिलंदी न आहे। इहे न सोचो कि सेवा त करूं था लेकिन बाप जी मदद नथी मिले, शायदि मां योग्य न आहियां। इहे बि व्यर्थ संकल्प आहे जो सफलता सां दूर करे ॾींदो आहे। त असांखे सुबुह जो उथंदे ई मां अवतरित आत्मा आहियां। बाबा तव्हांखे अॼु मूंखां जो कराइणो आहे, हलो असां करूं था। तव्हां मूंखां करायो, मां तव्हांखे यादि थी करां। पोइ राति जो सुम्हो त बाबा अॼु तव्हां मूंखां जो करायो उहो तव्हांखे अर्पण। बसि ख़राबु थी छा थी गड़बड़ी थी वई, जो बि थियो बाबा जे अॻियां अर्पण करे छॾो। बसि व्यर्थ संकल्पनि सां मुक्त त सदा सफलता मूर्त थी वेंदासीं। त सफलता मूर्त ठहिण लाइ कॾहिं बि कोई व्यर्थ संकल्प न करो। स्लोगन आहे ब्राह्मण कुल जे दीपक उहे ई ठही सघंदा आहिनि जंहिंजी स्मृति जी जोत सदा जॻल आहे। ब्राह्मण कुल जा दीपक उहे ई ठही सघंदा आहिनि जंहिंजी स्मृति जी जोत सदा जॻल हुजे। ओम शांति। बाबा खे यादि करो,